किताबनि सां चार रखंदड़ लाइ कश्मीर में प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन अवामी वर्कर पार्टी पारां 5 ॾींहंनि वारो किताबी मेलो शुरू। अचो त इल्मु ऐं अदब खे पंहिंजी वेझो आणियूं त जीअं असांजो ज़हन सोचण ते मजबूर थिए। प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन अवामी वर्कर पार्टी पारां पुराणी नादरा अमलदार चौक वटि 5 ॾींहंनि लाइ सालियानो टियों कश्मीर किताबी मेलो लॻायो वियो आहे। हुन मौक़े ते अदनान सूमरो, फारूक नाइच, हमीद खोसो, सईद खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन किताबी मेले में सिंधी, अंग्रेज़ी, उर्दू अदब डिक्शनरियूं, सिंधी अंग्रेज़ी ग्रामर, ॿाराणो अदब, शाइरी, कहाणियूं, नावल, लोक कहाणियूं, तारीख़ी लसानत, फल्कियात, नफ़्सियात, सियासत, समाजियात ऐं दीनी मौज़ुअनि सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते किताबनि में 25% खां 50% रिआयत ते मुख़्तलिफ़ पब्लिशनर जा किताब दस्तियाब आहिनि ऐं किताबनि ते सेल पिणु लॻल आहे। किताबनि सां चार रखंदड़ दोस्त अचनि ऐं पंहिंजी मनपसंद किताबियूं वठनि। उहे किताब हुआ जिन जहालत जी पातार मां कढी तहज़ीब ऐं तमदन जी अफ़क़त जो दर्शन पिसायो, जंहिं बिठल ऐं बदबूदार पाणी मां कढी शफ़ाफ़ ऐं वहंदड़ नदी ऐं आबशारनि सां हमकिनार कयो। सभिनी कश्मीर वासियुनि खे हिन रिआयत किताबी मेले मां फ़ाइदो वठणु घुरिजे। त बुक स्टॉल जो मक़सदु इहो आहे कि जेके महज़ूब मुआशरे में जेके क़ौमूं हूंदियूं आहिनि, तरक़ी कंदियूं आहिनि किताब ऐं तारीख़ी मुताले सां। कंहिं ॾाहे जी चवणी आहे त जंहिं क़ौम खे तव्हांखे तबाह करणो हुजे त उनखां किताब खसियो वञे। त हितां जो जेको निज़ाम आहे या जेको जेके स्टेक होल्डर्स आहिनि उहे माना माण्हुनि खे तालीम खां परे कोई ॾूर परे कंदो पियो वञे। त इन हवाले सां हीअ जेकी सरगर्मी आहे मां सम्झां थो कि हिकु क़ाबिले फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे। इन सां मुआशरे में ईंदड़ वक़्त में सुठा असरात पवंदा। कहिड़ा कहिड़ा किताब हिते मौजूदु आहिनि? किताब हिते मुख़्तलिफ़ किताब मौजूदु आहिनि। तारीख़ी किताब मौजूदु आहिनि, फ़लसफ़े जा किताब मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा नावेल्स आहिनि, ग्रामर जे हिसाब सां या मेडिकल में या जेके इंजीनियरिंग जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जा बि सिलेबस जा जेके बुक्स आहिनि उहे बि अवेलेबल आहिनि।